अड़ियों हस्तियों आहिनि जिनके अल्लाह से रोज़े अज़ल खां ही नवाजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हजरत अली साईं, अम्मा खातून जन्नत, इमाम हसन इमाम हुसैन, जेके मुहावरे में 5 तन पाक चइबो आहे। 5 तन पाक, ये 5 तन जेके पाक आहिनि इनखे अल्लाह से रोज़े अज़ल खां ही नवाजो। मौलाना मोइन वाहिद काशफी रहमतुल्लाह अलैह मआरजुन नबुवत में लिखे थो, पाण फरमाइनि था जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत ॾाॾी हवा खे अल्लाह से पैदा फरमायो, पोइ जॾहिं ॿिन्ही जी शादी थी, ॿिन्ही जो निकाह थियो, घोट कुंवार बनिया त ख़ुशीअ में जन्नत जो ॿई गॾिजी सैर पिया कनि। जन्नत जो सैर पिया कनि, मुंहिंजा प्यारा बाग बागीचा घुमंदा पिया अचनि, दरियाहनि जो सैर कनि था पिया ऐं बाग बागीचनि जो सैर कंदा कंदा, महलातनि जो सैर कंदा कंदा हिकिड़े अहिड़े बंगले में आया, हिकिड़े अहिड़े महल में आया जंहिं महल में हिकिड़ो तख़्त हो। हुन तख़्त ते हिकिड़ी शहज़ादी नज़र आई, जंहिं शहज़ादी जे मथे ते ताज हो, हुन ताज मां नूर जी लाइट मथे निकिती पई ऐं मुंहिंजा प्यारा संदसि चेहरे में नूर जूं शुआ हुयूं, चेहरे में नूर जी तजल्ली हुई ऐं ॿिन्ही पासनि खां ॿ नूर जूं झालरूं हुयूं, उन मज़ा नूर जा कतरा निकिरी रहिया हा, नूर जा फुआरा निकिरी रहिया हा। ॾाढी हवा ॾाढो आदम हैरान थी विया, चवण लॻा ऐं असांजा रब, असां तुंहिंजे बेहिश्त जा बाग बि घुमिया, हूरूं बि ॾिठियूंसीं या अल्लाह, बंगला महलात बि ॾिठासीं, पर हे अजीब बंगलो आहे। हिन अजीब बंगले में हिकिड़ो अजीब तख़्त आहे, उन तख़्त ते शहज़ादी आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह, जंहिंजे मथे मुबारक मां नूर जूं लाइटूं आहिनि, चेहरे में नूर जी तजल्ली आहे, पासनि खां नूर जूं झालरूं आहिनि। ऐं अल्लाह हे केरु शहज़ादी आहे? अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा नबी आदम, हे मुंहिंजे आख़िर ज़मान नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी फातिमा खातून जन्नत आहे, जंहिंजे मथे ते जेको नूर आहे, ताज आहे, यो हज़रत अली शेर खुदा मुश्किल कुशा जो नूर आहे, जेको संदसि चेहरे में नूर आहे, चेहरे में जेका तजल्ली आहे, संदसि बाबे मदीने जे साईं जो नूर आहे। पासनि खां जेके 2 झालरूं आहिनि, हिकु इमाम हसन जो नूर आहे, ॿियो इमाम हुसैन जो नूर आहे। अम्मा खदीजतुल कुबरा मोमिननि जी अम्मा थी फरमाए त ख़ातून जन्नत जॾहिं मुंहिंजे बतन में आई त 9 महीना सॼो मक्को हैरान हो त खदीजतुल कुबरा जे घर खां ख़ुशबू थी निकिरे, सॼो मक्को वासजी थो वञे। घणियूं मायूं अची अम्मा खदीजा खां पुछंदियूं हुयूं, अम्मा हे ख़ुशबू तो किथां आंदी आहे? पाण फरमाईंदी त मूंखे पाण ख़बर कान्हे का, अचानक मुंहिंजे घर मां ख़ुशबू थी निकिरे। पाण फरमाए थी ख़बर तरे पई आहे जॾहिं हसनैन करीमैन जी अम्मा दुनिया में आई, 9 महीननि खां बाद दुनिया में जॾहिं जन्म वरिताई, मदीने जो साईं आयो, पंहिंजे न्याणी खे भाकुर में खणी पेशानी ते चुम्मी ॾेई फरमायूं सुभान अल्लाह, मोमिननि जी अम्मा खदीजा मूंखे पंहिंजे न्याणीअ मज़ा जन्नत जे मेवे जी ख़ुशबू अची रही आहे, जन्नत जे गुलनि जी ख़ुशबू अची रही आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा खातून जन्नत सां प्यार फरमाईंदा हा, बेहद मोहब्बत भी फरमाईंदा हा। अम्मा खातून जन्नत जो ख्याल रखंदा हा। जॾहिं भी मदीने जे साईं जे दरबार में ईंदी हुई, अल्लाह जा महबूब उठी भी पंहिंजे न्याणी जो इस्तक़बाल फरमाईंदा हा ऐं पेशानी ते चुम्मी ॾींदा हा, मथे मुबारक ते चुम्मी ॾेई पाण फरमाईंदा फातिमा खुदा तोखे ज़िंदगी अता फरमाए, अल्लाह तोखे अञा मज़ीद नवाज़े, तो मजामा मोहम्मद जो हसब हलंदो, तो मजा मां मदीने वारे साईं जी पीढ़ी हलंदी। खुदा तोखे आबाद रखे, खुदा पाक तोखे अञा भी शान वारो बनाए, अञा भी मान वारो बनाए। अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा मदीने जे साईं खे भी प्यारी, अल्लाह खे भी प्यारी। हज़रत उस्मान गनी मदीने जे साईं जी दावत कई ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा कदम गणी हुजरे खां वठी पंहिंजे घर ताईं जेके भी मदीने जे साईं कदम भरिया, हर कदम ते हिकिड़ो गुलाम आज़ाद कयो हुई ख़ुशीअ में। हज़रत अली साईं आया,
अम्मा खातून जन्नत पूछो हैदरे करार बलाज देर थी किराया हा साईं फरमायो खातून जन्नत अज उस्मान गनी मदीने जे साईं जी दावत कई असां दावत में मसरूफ हुआसी ॾाढा भला ताम हजरत उस्मान गनी तैयार कया ॾाढा खाधासी भला दस्तरखान हा वॾो एतमाम इंतजाम हुयो मुंहिंजा प्यारा दोस्तो हजरत अली साईं थदो साह भरे पान फरमायो खातून जन्नत अगर असां वटि बि हुजे हा त असां बि ईअं रसूलुल्लाह जी दावत कयूं हा अम्मा खातून जन्नत फरमायो हसनैन जा बाबा देर कहिड़ी आहे मदीने जे साईं खे दावत ॾेई आहे दावत ॾेई आहे इंतजाम ख़ुदा पाक पाणी फरमाईंदो तव्हां वञो दावत करे अचो मदीने जे साईं खे हज़रत अली साईं रसूलुल्लाह जी दरबार में आया न मुंहिंजा साईं असांजी बि दावत खाओ मदीने जे साईं फरमायो उस्मान जो घर भी असांजो ऐ हैदरे करार तुझे घर में मुझी उहा न्याणी आ जेके मां तमाम अजीज तर समझदो आया ऐ हैदरे करार अवां वट मां रोज ईंदो आया दावत जी केड़ी गाल आ अवां जो घर त मुंहिंजो घर आ मगर हैदरे करार फरमाइंदा मदीने जा मीर हूं त तव्हां जो घर आ ईंदा आयो पर कॾहिं मेहमान जी हैसियत सां भी अचो दावत वारे हिसाब में अचो मुखे टाइम ॾियो मुंहिंजा महबूब असांजी दिल थी घुरे मुंहिंजी दिल थी घुरे त मूं घर अची थिए जे में थिरो मेहमान त ताणे तनूरन में भेरे हणा भाण पोइ पेकन सूदो पाण सिर घर घोरिया सैयद तां मदीने जे साईं फरमायो सुभाणे असां तव्हांजा महिमान हज़रत अली साईं आया अम्मा खातून जन्नत के फरमायूं दावत मां महबूब अली सलातु सलाम के ॾेई आयो हाणे तैयारी कयो मुंहिंजा प्यारा दोस्तो टाइम करीब आयो हुजूर अली सलातु सलाम पंहिंजे दौलत खाने खां निकता अम्मा खातून जन्नत मुसल्लो विछायो मुसल्ले ते बरकातु नफल पढ़ी अल्लाह जी बारगाह में सजदे में दुआ कई मुंहिंजा मौला हजरत ईसा अलैहिस्सलाम जे उम्मत वास्ते तो मथा मानिन जो दस्तरखान लाथो मन ऐ सलवा वारा हलवा नेमतू तो दुनिया में मोकलियूं ऐ मुंहिंजा मौला मां तुझे महबूब जी न्याणी आहियां मां तुझे प्यारे हबीब जी साहिबजादी आहियां हसनैन करीमैन जी अम्मा आहियां ऐ मुंहिंजा मौला नबियन जे सरदार जी धी आहियां त वलियन जे सरदार जी राणी आहियां जन्नती जवानन जे सरदारन जी अम्मा आहियां के मुंहिंजा मौला अज मुंहिंजो बाबो असांजी दावत ते अची रहियो आहे असां गरीब आहियूं असां वटि एतिरो आहे कोन ऐ अल्लाह हज़रत उस्मान गनी वटि हुयो हज़रत उस्मान गुलाम भी आज़ाद कया भला ताम भी तैयार कया ऐ मुंहिंजा पाक रब अज मां तुंहिंजे महबूब जी न्याणी तोखे अर्ज़ थी कयां त मौला अज असांजे मेहमाननि जे लाइ बि जन्नत खां दस्तरखान मोकल जन्नती खादा मोकल मुझा प्यारा जिब्राइल अलैहिस्सलाम मुकम्मल दस्तरखान खणी हाजिर जो हजरत खातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जे हवाले वो दस्तरखान कयो मदीने जा साईं आया मुझा प्यारा महबूब करीम वेठा हजरत अली साईं अंदर आया अम्मा खातून जन्नत का पुछाऊं छा थियो पान फरमायूं टोटल सामान अची विया वो मुकम्मल खादा पीता अची विया दस्तरखान लगा मां ॾींदी थी वञा तूं रखंदो हाने जरे दस्तरखान लगो हजरत अली साईं ताम रखिया पुलाव रखिया बोड़ू रखियूं मुझा प्यारा हलवा रखिया सब कम जरे लगी वियो दस्तरखान ते मुझे हबीब बिस्मिल्लाह फरमाए गुलामन मुझा प्यारा बिस्मिल्लाह चई जने खादा शुरू कयाऊं गिरावात में वेंदो वयो सुभान अल्लाह चवंदा वया मदीने जा साईं असां तोसां गॾु घणियूं दावतूं खाधियूं पर हेड़ो ताम असां किथे बि न खाधो हेड़ियूं मानियूं हेड़ी दावत असांखे किथे बि नसीब कान थी आहे अल्लाहु अकबर ॾाढो मज़ो आहे भला तामन मुंहिंजे महबूब फरमायो ऐं मुंहिंजा ग़ुलाम तव्हांखे इहा ख़बर हुजे त हे हितां जो पकल खाधो न आहे आसमान खां आयो आहे
न्याणी दुआ कई अल्लाह सही मुझे न्याणी जा हथ न मोटाया रब करीम असांजे ला मथू दस्तरखान मोकलियो आ हजरत उस्मान मुझे कदम कदम ते गुलाम आजाद कयो आ मुझी न्याणी जे दावत में मुंह जेतरा कदम खयान अल्लाह ताला जी रात बाबरकात हर कदम ते मुझे गुनहगार उम्मत मजा 70 गुनहगार एड़ा बख्शे छड़ियान जेके दोज़खी हुया अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा मुझा प्यारा दोस्तों वडे शान जी मालिका आहे वडे मकाम मानवारी आहे अल्लाह जे हबीब करीम जी न्याणी मुझा प्यारा वधंदी वधंदी हदे बुलूग खे जडे पहुती आ अल्लाह जे महबूब करीम पंहिंजी टिन न्याणियुनि जी शादी पंहिंजे मर्ज़ी सां करे छॾी अम्मा खातून जन्नत जे लाइ रिश्ता ईंदा रहा मदीने जा साईं ना करे छॾींदा कंहिंखे बि रिश्तो कोन ॾिनो मुझा प्यारा दोस्तों हजरत अम्मा खातून जन्नत जे रिश्ते जे लाइ मुझा प्यारा हजरत अली साईं खे रब करीम तजवीज़ फरमायो मदीने जे साईं खां माण्हुनि पुछो भला तव्हां फातिमा ज़हरा जो निकाह न कंदो मुझे हबीब फरमायो टिन न्याणियुनि जे निकाह जो मूंखे इख्तियार हो सो मूं करे छॾियो फातिमा जी निकाह जो इख्तियार अल्लाह वटा हिन मुंहिंजी न्याणी जी शादीअ जो इख्तियार रब वटा जेॾा मालिक इशारो कंदो मां ओॾे ॾेई छॾींदुसि हजरत अली शेरे खुदा मूं चयो न 5 तन पाक हजरत अली शेरे खुदा सब रोज़े अज़ल खां नवाज़ल आहे रोज़े अज़ल खां अम्मा जे पेट में अम्मा जे बतन में आ मदीने जा साईं संदन घर ईंदा हा चाठ ते कदम रखंदा हा त अली साईं जी अम्मा उथी भी इस्तकबाल कंदी ही ऐं घर मञा ग़ैबी आवाज़ ईंदो हो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हजरत अली साईं जी अमर भी इस्तकबाल कंदी त पाण भी बतन में इस्तकबाल कंदा वो जेके कुरैशी हा मक्के जा उन्होंने एतराज कयो त ऐ फातिमा बिन्त असद तो जेला इहो सही नथो लगे जो जरे मदीने जो साईं दुआ त तू इस्तकबाल कंदी आहे तुझी उम्र वडी आ तोखे ये न करण खपे अली साईं जी अम्मा थी फरमाए मुखा पुछण वारो मां मजबूर आहियां मां पाणा न उथंदी आहियां कुदरती का ताकत आ जने महबूब ईंदो आ त वा ताकत मूंखे उथारे बिहारींदी आ वा ताकत कहिड़ी मौला अली मुश्किल कुशा वतन में हूंदा अमर खे फरमाईंदा अम्मा उथी भी नबियत जो इमाम आयो रसूलन जो सरदार आयो आ दुनिया वारन चयो मक्के वारन चयो इहा गाल त असांखे समझ में कान थी अचे त तोखे ॿियो को उथारींदो आ भला इहा त तुंहिंजा हथ भी ॿधूं था पेर भी ॿधूं था ॾिसूं आ कहिड़ी ताक़त आहे जेका तोखे उथारे थी मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हथ बधाया मुझा प्यारा पैर बधाया लोई किला हया वया हने अम्मा हजरत अली साईं जी अम्मा फातिमा बिन्त असद मुझा प्यारा जंजीरुन में बधी पया मानू सब दिसन आया ॾिसो अज केर थो उथारे पिटाई घोर तो फरमाए जने मदीने जो साईं आयो मुझे हबीब करीम चावठ ते पैर मुबारक रखियान कदम रखिया अली साईं जी अम्मा जी नजर पया नवनियर डावणियों 15 पेंद प्यास नवनियर डावणियों 15 पेंद प्यास जॾहिं सजण ॾिठास त शिरक छनायस हिकिड़े जंजीरूं टुटी वयूं मुंहिंजा प्यारा दोस्तों संगरूं टुटी वयूं लोही किला निकिरी विया अली साईं जी अम्मा उथी भी आमिना जे लाल जो इस्तकबाल कयो सागियो सलात जो आवाज भी आयो अम्मा बीबी फातिमा हजरत फातिमा बिन्त असद थी फरमाए 9 महीननि खां पोइ मूं दिल में इरादो कयो त ॿार जी विलादत जो वक़्तु क़रीब आ मां काबे मुअज़्ज़म जो दीदार करे अचां तवाफ़ करे अचां पाण तवाफ़ करे थी मोटे थी त मुंहिंजा प्यारा विलादत जा आसार नज़र आया
हजरत फातिमा बिनत असद रज़ियल्लाहु ताला अन्हा परेशान थी पई आ मुंहिंजो घर परे आ माण्हू घणा आहिनि हाणे कीअं थींदो त काबे मजा आवाज़ आयो अलीअ जी अम्मा तुंहिंजो घर परे आ मां रब जो घर ते वेझड़ो आहे दरवाजो खुली वयो फातिमा बिनत असद काबे जे अंदर आई आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो दरवाजो गैबी बंद थी वियो हजरत अली साईं खे काबे में जन्म ॾिनाई काबे में हजरत अली साईं जावा कसेरा मुयसर नशुदी सआदत बकाबा विलादत बमस्जिद शहादत हजरत अली साईं जावा काबे में शहादत मस्जिद शरीफ वॾो एजाज़ आ पर मज़े वारी ॻाल्हि काबे में जावा अखियूं बंदि अमड़ घर खणी आई अली साईं जूं अखियूं बंदि मुंहिंजा प्यारा अम्मा परेशान आ मुंहिंजो पुटु अखियूं नथो खोले अखियूं बंदि छा राज़ आ मुंहिंजा प्यारा दोस्तो मदीने जा साईं मुबारक खणी आया फातिमा बिनत असद तोखे मुबारक हुजे अल्लाह ताला जी रात बाबरकात तोखे नरीनू औलाद अता फरमायो आ फातिमा बिनत असद अर्ज़ थी करे या रसूल अल्लाह साईं मूंखे पुट अता फरमायो आ पर ॾिसे कोन थो निहारे कोन थो अखियूं नथो पटे अखियूं नथो खोले मां परेशान आहियां मदीने जे साईं फरमायो मूं ॾे खणी आ खणी आई मुझे महबूब करीम पंहिंजे भाकुर में वठी हंज में सुम्हारियो आ सुम्हारे मुझे हबीब फरमायो हैदर यकदम मुझे मुश्किल कुशा हैदर करार अखियूं खोले मुझे महबूब ॾे मुरकन था मुझा महबूब फरमान था हैदर करार काबे में जाए काबे जो दीदार न कई अखियूं बंद रखे अमर जो दीदार न कई अम्मा जो दीदार इबादता बाबे जो काबे जो दीदार भी इबादता अखियूं न खोले भला अॼु मुंडे निहारे अखियूं खोलियूं थी ॻाल्हि चाहे अर्ज की मुंहिंजा आका जॾहिं मां अम्मा जे बतन में हुयसि तव्हां ईंदा तव्हां अम्मा खे चवंदोसि त उथी बि मुंहिंजे मुस्तफ़ा जो इस्तक़बाल कर मां तो ते सलात मोकिलींदो हुउसि अल्लाह खां दुआ पिनंदो हुउसि त मुंहिंजा मौला मां अली काबे में ॼमंदुसि इहो बि मुंहिंजे लाइ अनोखो एज़ाज़ आहे मस्जिद में मुंहिंजी शहादत थींदी इहो बि मुंहिंजे लाइ अलहदा हिकिड़ो एज़ाज़ आहे पर मुंहिंजा मौला मां तोखां हिकिड़ी तारीख़ी ॻाल्हि थो घुरां त जॾहिं दुनिया में वञा मुंहिंजूं अखियूं बंदि हुजनि अम्मा वटि अखियूं बंदि हुजनि काबे में बंदि हुजनि जॾहिं आमना जो लाल मुंहिंजे मथां अची बीहे पोइ मुंहिंजूं अखियूं खुलनि त मां सब खां अग में तुझे दिल भर ते नजर विझा तुझे हबीब जो दीदार कया नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमा अहले सुन्नत न छो बल्कि मदीने जे साईं जे चेहरे में जो हज़रत अली साईं निहारियो त नज़रूं हेॾे होॾे न थियो अख चुंब बंद मदीने जे साईं फरमायो हैदर करार छा ॻाल्हि आहे अॻे त अखियूं कोन थे खोले हाणे अखियूं बंदि ई कोन थो करी नज़र हटाई कोन थो सचल साईं तर्जमानी कई त हैदर मुर्की ज़बाने हाल सां हीअं अर्ज़ कयो अखियां वो लाला वञ बेवस लॻियां अखियां वो लाला वञ बेवस लॻियां सोहना तेरे नाल अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लॻियां है अखियां दा मुल्ला महंगा अखियां दा मुल्ला महंगा साईं तो ले कामल मास रतियां वो अल्लाह वञ बेवस लॻियां है लाखियां दा तब है नदारो लाखियां दा तब है नदारो
पटियां बद बद में थकियां साईं फरमानता मुझा महबूब तुझे दीदार जे ला तमा अम्मा जे बतन में तड़पंदो होस अखियां पटियां बद बद में थकियां थकियां वो लाला वन बेवस लगिया है पार दरियाओं है झोंक राझन दे पार दरियाओं है झोंक राझन दे तारो तर तर में थकियां तारो तर तर में थकियां थकियां वो ला वन बेवस लगिया साईं सचल इन अखियां दी है चाल अजब साईं सचल इन अखियां दी है चाल अजब हुन में इन रमज़ान विच रखियां हुन में इन रमज़ान विच रखियां रखियां वो ला वन बेवस लगियां है लगियां सोहना तेरे नाल अखियां ला वन बेवस लगिया मुझा प्यारा हैदरे करार ज़बाने हाल सार्ज कयो मुझा आका मुझा प्यारा महबूब मां अल्लाह खां दुआ घुरियास मुझा मौला दुनिया में वञा तेस ताईं अखियूं बंद हुजन जेस ताईं तुझे महबूब करीम जो चेहरो मुबारक सामूं न अचे अल्लाह जे हबीब जो चेहरो चो सुभान अल्लाह अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त मूंखे शौक़ु थियो त मां कुझु जानवर पालियां पोइ मूं हिकिड़ो कुकड़ वरितो हिकिड़ो घेटो वरितो ऐं हिकिड़ो छेलो वरितो टई इहे जानवर मां घर वठी आयसि पालींदी हुयसि पर पाण में ॾाढी शरारत कंदा हुआ डोड़ंदा हुआ हिक ॿिए खे धकड़ंदा हुआ आराम सां वेंदा कोन हुआ पर पाण थी फरमाए त जॾहिं आमिना जो लाल मुंहिंजे तॾहिं ईंदो हो त इहे टेई जानवर कुंडा था थी चुपड़ी करे ही वेठा हूंदा पोइ जेसि ताईं मदीने जा साईं हूंदा हुआ तेसि ताईं न खाइण न पीअण न शरारत न भॼन वेठा हूंदा हिकिड़े ॾींहुं मूं अर्ज़ु कयो हसन मीर हुसैन जा नाना हे टिकंदा ई न आहिनि हिक जाइ ते वेहंदा ई न आहिनि हिक ॿिए सां विढ़ंदा आहिनि भॼंदा आहिनि पर जॾहिं तव्हां ईंदा हो त चुपड़ी करे वेही रहंदा आहिनि तव्हां ॾे पिया निहारींदा आहिनि मदीने जे साईं फरमायो मोमिननि जी मां ये चवंदा आहिनि हयाती ते भरवसो नाहे रहिया अथई रात सुबुह वेंदई साझरी लुम लुम मज लतीफ़ चए कर इन्हनि जी तात हीअ जोगिल सदी ज़ात बेफेरे भाग मिले जाहिल ताकुन में ताकि सान और डर भेरा ॾींहं में पाण मथाउन घोर पोइ वया जे हिंगलोर त करम मिलंदई का पड़े ये चवंदा आहिनि मदीने जा साईं आया आहिनि ये घड़ियूं ज़ाया न कयूं वेही रसूलुल्लाह जो दीदार कयूं सूरत सोहर जाम जे ॾिठी जिन्हे कार त सुख थी सुतियूं की न की भरे साण भतार पोइ घिड़ियूं घरनि या धार ताहे पयूं कुननि में मदीने जे साईं जो दीदार बि दीदार आहे दुआ कयो रब साईं तव्हांखे ख्वाब में दीदार नसीब फरमाए प्यारा मुस्लमान भाइरो मूं अर्ज़ु पे कयो हज़रत अली साईं महबूब वॾे निहारनि था मुरकनि था बिलाखिर अल्लाह जे महबूब हज़रत अली साईं खे भाकर में खणी जबल अबू कुबैस ॾे आंदो मथे निहारे अल्लाह खे अर्ज़ु कई मुंहिंजा मौला हिन पंहिंजे नंढड़े बाने जो नालो तव्हांखे रखणो आहे
बार जमदान अम्मा नालो रखे बाबो रखे डाडो नानो रखे परवाह मुझा सोना हैदरे करार अल्लाह पाक वट तो जी उआ इज्जता ओ मान शाना जो तुझो रब नालो पाक पान रब करीम रखो अल्लाह से फरमायो मुझा महबूब मुझा जेके भी नाला उन्हनि मां हिकिड़ो नालो अली आ वो अली नालो मां हिन जे मथां थो रखां मथां पट्टी लथी पट्टीअ ते लिखियल हो त हिन जो नालो अली रखो उहा पट्टी हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबे जे दरवाज़े ते लॻराए छॾी